ھالاڻي سوڀوديرو लिंक रोड तां ॻोठाणे फारूक रिंद खां मोटरसाइकिल फुरथण वारे वाक़े ख़िलाफ़ रिंद बिरादरी पारां इम्तियाज़ अली ॿिए जी अॻवाणी में प्रेस क्लब ھالاڻي आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे हुननि चयो त ॾींहं ॾिठे जो हथियार बंद CD-70 मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया आहिनि, जेका पुलिस जी नाअहली आहे। हुननि चयो त असां ھالاڻي थाणे ते रिपोर्ट कराइण वियासीं त ھالاڻي थाणे SHO ऐं वॾे मुंशी चयो त असीं छा कयूं। हुननि SSP नुशर फिरोज खां मुतालबो कयो त हुननि जी फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराए ॾिनी वञे। ॾींहं ॾिठे जो 5 बजे मुंहिंजे छोकिरे खां CD मोटरसाइकिल फुरिया आहिनि, ھالاڻي थाणे ते विया आहियूं। हिन टाइम ते को बि तदारत कोन थियो आहे। सोभوديرو शहर जे रवासियुनि निसार अली मला, असलम चन्नी, मुमताज़ सुमरिया ॿियनि रवासियुनि टाउन चेयरमैन सोभوديرو रसूल बख्श ते ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते शहरियुनि जो चवणु हो त टाउन चेयरमैन उन जे इलाइक़े खे गंद पेती बणाए शहर जो गंद उते उछलाए उन्हनि सां ज़ुल्म करे रहियो आहे। कचरे जी बदबू ऐं मच्छरनि जे आज़ार संदन जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त एवरशाइन कॉलेज ऐं ब्राइट फ्यूचर स्कूल पिणु गंदगी सबबि मुतासिर थिया आहिनि, जिते हज़ारनि जी तइदाद में नियाणियूं ऐं शागिर्द तालीम पिराए रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते संदन इलाइक़े जी सफ़ाई कराए खेनि बीमारियुनि खां बचायो वञे। खबरो जे शही चौक ते सिंधी शागिर्द तारीख़ अवामी तारीख़ पारां क़त्ल थियल शागिर्द शायान जे कातिरनि जी गिरफ़्तारी लाइ ऐं क़त्ल थियल शागिर्द शायान जे खून सां इंसाफ़ जे लाइ एहतजाज कयो वियो, जंहिंजी अॻवाणी सिंधी शागिर्द तारीख़ अॻवान आसिफ मरी, अवामी तारीख़ जे ज़िले अॻवान अब्दुल सत्तार रिंद ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त शायान अली जे खून सां इंसाफ़ थियणु घुरिजे। इंतिज़ाम नाअहली जे करे शायान अली क़त्ल थियो आहे। हुननि वसवारनि खे अपील कई त मामले जी जांच करे मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। घोटकी में बंदि पयल लाइब्रेरी न खुलण ख़िलाफ़ STP ऐं सिविल सोसाइटी पारां ॿिए ॾिहाड़े बि बुख हड़ताल जारी रखी वई। घोटकी माथिलो स्टाफ ते क़ाइम अमीर बुखारी लाइब्रेरी खे खोलण लाइ STP ऐं सिविल सोसाइटी जे अॻवान ख़ालिद लाखे, नाहिद मलिक, नसरुल्लाह ॿियनि जे अॻवाणी में लाइब्रेरी जे मुख्य गेट अॻियां ॿिए ॾींहं बि बुख हड़ताल कई वई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त घोटकी हिकु इल्मी अदबी शहर आहे, पर अफ़सोस जो हितां जी इंतिज़ामिया किरोड़नि जी लाॻत सां जुड़ियल लाइब्रेरी खे केतिरनि सालनि खां न खोलाए सघी आहे। हुन चयो त जेकॾहिं फौरी तौर ते लाइब्रेरी खे शुरू न कयो वियो त चूंडियल नुमाइंदनि घोटकी इंतिज़ामिया ख़िलाफ़ कोर्ट में पटिशन दाख़िल कई वेंदी। नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां टाउन कमेटी दौड़ जे मुलाज़िमनि पारां 12 महीननि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ बिलावल घोड़चाणी, शहबाज शाह, ग़ुलाम कंबर मरी, गुलमीर घोड़चाणी, अली लगारी ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुननि 2012 खां टाउन कमेटी दौड़ में नौकरी करणु शुरू कई आहे। खेनि आर्डर ॾिना विया, सर्विस बुक ठाहे विया, मेडिकल करायो वियो ऐं हाणे चवनि था त तव्हांजा आर्डर जारी आहिनि। हुननि चयो त दौड़ जो टाउन ऑफिसर ॿिया साणनि नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि, केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हुननि मुतालबो कयो त खेनि रहियल पघारूं ॾियारियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।